नाज़रीन, बुलेटिन की शुरुआत में अवांखे यह ख़बर ॾींदा हलूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मौजूदा हुकूमत महांगाई ऐं बेरोज़गारी वधाए छॾी आहे। जनवरी में इस्लामाबाद अची हुकूमत खे घर भेड़ो कंदासीं। गिलगित बल्तिस्तान जी चूंड मुहिम जे सिलसिले में गज़र में कारकुननि खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त हुकूमत तब्दीली जे नाले ते तबाही आंदी आहे। हीअ अवाम खे तकलीफ़ ऐं अमीरनि खे रिलीफ ॾियनि था। हिन हुकूमत में हर तबिको एहतजाज पियो करे। हुन वधीक चयो त माण्हुनि खे नज़र अचे पियो त अवां पाकिस्तान सां छा कयो आहे। पीपल्स पार्टी मुलाज़िमनि जी पघारनि में 1.5 सैकड़ो इज़ाफ़ो कयो। हिन हुकूमत दौरान मुल्क में तारीख़ी बेरोज़गारी आई। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त 15 नवंबर असांजी तहरीक जो इम्तिहान आहे। अवाम पैसा हुक्मराननि खां वठे वोट पीपी खे ॾे। पीपल्स पार्टी शहीदनि जी पार्टी आहे। गज़र शहीदनि जी सरज़मीन आहे। हिननि जो हक़ आहे त उहे पंहिंजी क़िस्मत जा फ़ैसिला पाण कनि। नाज़रीन, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मौजूदा हुकूमत महांगाई ऐं बेरोज़गारी वधाए छॾी आहे। जनवरी में इस्लामाबाद अची हुकूमत खे घर भेड़ो कंदासीं। गिलगित बल्तिस्तान जी चूंड मुहिम जे सिलसिले में गज़र में कारकुननि खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त हुकूमत तब्दीली जे नाले ते तबाही आंदी आहे। हीअ अवाम खे तकलीफ़ ऐं अमीरनि खे रिलीफ ॾियनि था। हिन हुकूमत में हर तबिको एहतजाज पियो करे। हुन वधीक चयो त माण्हुनि खे नज़र अचे पियो त अवां पाकिस्तान सां छा कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त 15 नवंबर असांजी तहरीक जो इम्तिहान आहे। अवाम पैसा हुक्मराननि खां वठी वोट पीपी खे ॾे।